नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। मांखे नौशरो फिरोज़ का खबर ॾिना हलूं त नौशरो फिरोज़ सिविल इस्पताल खे ज़िले जो दर्जो न मिलण, डॉक्टर जी खोट, NICVD सेंटर न खोलण, ट्रामा सेंटर जी बहाली लाइ इस्पताल बचायो एक्शन कमेटी जे सॾ ते अॼु 174 ॾींहं ते पिण एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद अलामती बुख हड़ताल जारी रही, जंहिं जे अॻवानी यूनस राजपर, खादिम सियाल, दीदार मरी, एहसान सियाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त नौशरो फिरोज़ ज़िले खे 29 साल गुज़री चुका आहिनि, पर सिविल इस्पताल नौशरो फिरोज़ खे ज़िले जो दर्जो न ॾियण सरासर ज़्यादती आहे। इस्पताल खे तालुके जे बजट मिलण करे अवाम खे बुनियादी सहूलियतूं न पियूं मिलनि। इन खे सिर्फ़ रेफर सेंटर बणायो वियो आहे। इस्पताल में मुक़ररु कयल 54 डॉक्टरनि खे रिश्वत ॾेई बदिली कयो वियो। 6 डॉक्टर रिटायर थी विया आहिनि, जंहिं करे इस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे ॿियनि इस्पतालनि ॾांहुं रेफर करण जो सिलसिलो जारी आहे ऐं 5 सालनि खां वठी ऑपरेशन थिएटर बंदि आहे। पैथोलॉजिस्ट डॉक्टर न हुजण करे लेबोरेटरी पिण डिस्पेंसरी हलाए रहिया आहिनि। डाइजेस्टिव जो आयल 10 मशीनूं 6 महीननि खां न पियूं लॻायूं वञनि, जॾहिं त ECG ऐं अल्ट्रासाउंड ते का बि औरत डॉक्टर न हुजण करे इस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। 174 ॾींहं खां हलंदड़ एहतिजाज वॾे वज़ीर जे हुकुम बावजूद सिविल इस्पताल नौशरो फिरोज़ खे ज़िले इस्पताल जो दर्जो न पियो ॾिनो वञे। इस्पताल लाइ आयल 5 करोड़ रुपयनि खां वधीक बजट पिण कूड़नि कागज़नि ज़रिए खुर्द-बुर्द करण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु एमरजेंसी में को बि डॉक्टर मौजूद नाहे ते कंपाउंडर ड्राइवर मरीज़नि जो इलाज करे रहिया आहिनि। हिननि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिहत वारे वज़ीर डॉक्टर गज़रा ऐं ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त खुदारा ज़िले जे 16 लख अवाम ते रहम करे सिविल इस्पताल नौशरो फिरोज़ ज़िले इस्पताल जो दर्जो ॾेई इस्पताल मां दवाऊं चोरी कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।